सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वॼायो। समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा। सचो शान ऐं मान वधी वेंदो। सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। 15 ऑगस्ट 2021 ते सभिनी खे आज़ादीअ जूं वाधायूं। पर अॼु पेश आहे सभिनी सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि खे 15 ऑगस्ट 1947 वारी सची लद पलाण वारी दर्दनाक कहाणी पेश करे रहियो आहे खुशी मठाई। पार्टीशन 15 ऑगस्ट 1947 आज़ादीअ खां पहिरीं कच्छ ऐं सिंध ताईं भारत जे माण्हुनि जो हिक ॿिए सां अचु वञु ऐं लेन देन थींदी हुई। खोट वध ऐं अकाल जे वक़्तु कच्छ जे बॉर्डर तां पंहिंजो गायूं ढोर सां हली वेंदा हुआ। सुठी बरसाति अचे त वरी भारत में वापसि वेंदा हुआ। कच्छ ऐं सिंध जो पाण में इंडस वैली सिविलाइज़ेशन खां वठी सामाजिक ऐं संस्कृतीअ जो संबंध हुओ। कंहिंखे बि ख़बर न हुई त हीअ नफ़रत या दुश्मनी थी वेंदी। राजनीतिअ जे तूफ़ान में सिंधियुनि जो कंहिं देश सां दुश्मनी थी वेंदी। सिंध बम्बई सां अलॻि अलॻि थी करे माइनॉरिटी थी वेंदा। अखंड भारत जे नाले सां मज़बूत संबंध हो। विभाजन खां पोइ सिंधी नेताउनि सोचियो त भारत सां मिलंदासीं ऐं हिंदुनि सां पहचान थी वेंदी। राष्ट्र स्तर ते घणी सिंधी हुआ ऐं साफ़ लॻो त असां भविष्य में भारत समाज सां ई थींदासीं, जिते भाषा, संस्कृति ऐं साहित्य वग़ैरह कांग्रेस सां संभव आहे। इहो भारत जी सरकार या कंहिं ॿिए जे मन में सोचणु मुमकिन न हो त हेॾे वॾे तइदाद में रिफ्यूजन खे रखणु मुमकिन आहे। पंजाब ऐं बंगाल जे बॉर्डर ते वॾी ज़मीन हुई। घणनि रिफ्यूजन खे मिलायो वियो। सचमुच भारत जे ॿियनि हिसनि में उन वक़्तु तमामु भयंकर खूनी थी। अहिड़ो सिंध वारनि ज़ुल्म किथे न ॿुधो। पर जे रिफ्यूजी सिंध मां हिंदुस्तान खां आया, उहे ॼण त जीत हासिल करण वारा सैनी वग़ैरह अची पहुता। सिंधियुनि खे तमामु घणी मिल्कियत माल हो। उन ते लूट शुरू थी वई। उन्हनि वीचारनि खे कोई बि चवण वारो न हो। सच त इहो आहे, सिंधी हिंदुनि सोचो त हीअ नफ़रत फ़क़ति कुझु वक़्त लाइ आहे ऐं इहो सोचो त हीअ सभु दूर थी वेंदो। असां खां हिन ग़लतीअ लाइ हू माफ़ी वठंदा। हुननि सोचो ई न त हिते ईअं थींदो। ख़बर हुजे न हा ईअं थींदो त शायदि ॿियो कुझु सोचनि हा। वारदात 6 जनवरी 1948 ते कराची सिंध में ड्रामा वांगुरु भॼ भॼाओ शुरू थी वई। सिंधी हिंदुनि सां मदद थी। उते जीअणु मुश्किल हुओ। साबितियुनि सां पतो पियो त मारामारी कुवैत खां शुरू थियो आहे। 30 मारे छॾिया, 40 घायल ऐं लूटपाट ऐं क़तल थियो। सिंधियुनि खे कच्छ ज़मीन खां भॼणु मुमकिन न हो। उते वॾो रेगिस्तान हो। भॼण लाइ रस्तो ट्रेन में हो मारवाड़ खां, ऐं ॿियो जहाज़ जो तरीक़ो ओखा ऐं सौराष्ट्र खां। 8 सितंबर ते घणाई सिंधी हवाई जहाज़ खां हलिया। 21 सितंबर डकोटा, एयर इंडिया, अंबिका एयरबस, मिस्त्री एयरवेज ट्रेन में ख़तरो हो। पाणी जहाज़ बॉम्बे स्टीम नेविगेशन बाय कराची, स्मॉल पोर्ट ओखा, SS ओनावटी, SS कलावटी,
एस नेत्रवाणी, एस जे रावती 28 सेप्टेंबर 1947 ते 4000 नॉन मुस्लिम मेवाड़ला ऐं 2000 रेल में, शिप में ऐं हवाई जहाज़नि में हुआ। कराचीअ में रॉयट्स यानी मारामारीअ खां पोइ खचा खच हिंदू भयंकर रफ़्तार सां हलिया। घणो करे कराचीअ खां बॉम्बे पाणी जहाज़ में हलिया। बॉम्बे स्टीम नेविगेशन, सिंधिया स्टीम नेविगेशन, मुगल लाइन शिप, ब्रिटिश इंडिया स्टीम नेविगेशन। इन आफ़त जे वक़्तु, आज़ादीअ जे हलचल वक़्तु ट्रूप खे वापसि वञिणो हो। वञण वक़्तु ब्रिटिश सेना खे कैंप ख़ाली रहिजी वियो। सभई टुटल फुटल हालत में जेके ख़ाली रहिजी वियूं से सिंधी रिफ्यूजन खे ॾिनियूं। सिंधियुनि खे सॼे भारत में फैलाए छॾियो, उहो बि बेकार माल वांगुरु, टुटल फुटल गंदे माल वांगुरु। कुझु अलॻि अलॻि कैंप में आदम 1948 खां अलॻि अलॻि राज्य में विया। 4,52,800 पूरे देश में फैलिजी विया। अजमेर, मेरवाड़ ऐं देवलाली, बॉम्बे, बड़ौदा, बीकानेर, जयपुर, जोधपुर स्टेट, मध्य भारत, फॉर्मर राजस्थान, सौराष्ट्र यूनियन, विंध्या प्रदेश ऐं मध्य प्रदेश। वधि में वधि हुआ मुंबई में 2,16,500, जयपुर में 33,200, सौराष्ट्र में 45,000, मध्य प्रदेश में 81,400। केजी नेओगी राहत ऐं प्रतिष्ठा मंत्री चयो, यादि रखण जे लाइ मुख्य ॻाल्हि आहे त सिंधियुनि खे गुम थियण लाइ गुम कयो वियो आहे, त हू ख़ासि तरीक़े सां ऐं गुणनि सां अलॻि अलॻि थी वञनि। पूरे भारत में निराश हालत में आहिनि, हालत में अहिड़े ढंग सां फैलिजी वञनि जिते रही उमेद रखनि त पंहिंजी ॿोली, भाषा ऐं संस्कृति हुजे। क़िस्मत इहा हुई जॾहिं महात्मा गांधीअ ऐं भाई प्रताप पहिरीं कुदरत तरीक़े सां जन्मभूमि हिंद रिफ्यूजन लाइ जॻह ॻोल्ही हुई, त उन वक़्तु भाई प्रताप ॼेलदास पंहिंजी पसंदी गांधी धाम रखी। डिसेंबर ॿिए साल ते सिंधी रिफ्यूजी एसोसिएशन गांधी धाम जो प्रस्ताव रखियो। उते 10.5 लख रिफ्यूजी ऐं मेरठ, आगरा, नासिक, लोनावाला जे विच में 100 घर ऐं नागपुर में विया। अहिड़ी तरह सिंधी पूरे भारत में फैलिजी विया ऐं पंहिंजो भविष्य ठाहिण में लॻी विया। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल।